बाबल जरगे जी गाल माठी थी वई छा? हां रेस अब्दुल मजीद सां मिलियो आहियां। शहबाज मुखां अॻु मिली वियो हुउसि, यकीन ॾियारई इंसाफ़ थींदो, बाक़ी असां ॻाल्हि न चोरींदासीं। छो? सम्झण जी कर बगन, कमज़ोर सम्झंदा, चवंदा त डिॼी विया आहिनि, विढ़ण जी सघ नथनि, तॾहिं जरगे जी डुक टोड़ में आहिनि। बाबल शहबाज जी बिरादरी लड़ाई ते लही अचे त पोइ न कजां इहा ॻाल्हि त मुक हणी बसर वांगुरु ठहे न छॾाए। वेजारी तो बहराम खान खे लड़ाई कंदो त असांजा हथ वढियल आहिनि, बेवकूफ़। अॼु त खिवणनि वारा तजला अथव किबला, विॼिजियां था कड़को बाबल। ॻाल्हियूं ई भाड़िया पारियूं कंदे त माठरा ऐसा केर तो भाड़े पारियूं ॻाल्हियूं करे? बगन त शहबाज जी बिरादरी हमलो न करे, हमलो कंदी त मुंहुं टोड़ जवाब मिलंदुसि। डिॼी बुझ छा? मुंहुं टोड़ जवाब छो? वजूद टोड़ जवाब ॾींदो पास रे सर। अरे बगन किन ॻाल्हियुनि में सही आ। कीअं? तव्हां दादन खां माफ़ियूं था वठो। दादन राज जो मामूली माण्हू आ। सुभाणे शहबाज खान जे अॻियां बि चादर विछाए वेही न वञो। सफन वे सर गुस्ताखी मां दादर त ठाव करे पाण खे लॼायो न, तव्हां भली ठाव कयोसि, पर मां कोन कंदोसांसि। मूं चयो बाबल खे छपन, पर बाबल हाणे बोखर बुंड थियो अथई। जे न ही ईअं थियो त पोइ कीअं चई सघंदो बगन? बगन जी सट बघियड़ जो झट। हिन ॾे बगन त ॿरी न वञे। सर तव्हां बि चाचे सोराब खे सम्झायो। तव्हां वांगुरु हुनखे बि अलाए कहिड़ो दिलि में ख़ौफ़ वेहिजी वियो आहे जो दादन तां ठाह हलाए ख़बरे थो वठे। मां ठाह कोन कंदुसि, मां पंहिंजो पलांद कंदुसि। पलांद छपन छेरा। ये नरमीअ मां न जातई त बहराम बहरा बहर। बिस्मिल्लाह। अबा कासिम जी अम्मा। अबा आज दिल जो बार हल्को करे आई है। मतलब? अबा थी मूमल ॾेण थाणो ॾे अॼु वई हुयसि। ही तो छा कयो मां? छा थियो? ख़राब न कयो अथम? ख़राब थियो आहे मां। तूं हुननि जे दरनि ते रुली ऐं बद लफ़्ज़ ॿुधी मोटी। इहो असांजे शान वटां न आहे, न आहे असांजे शान वटां मां। छा बि सम्झ, मां ओॾे वियसि पंहिंजो अरमान पूरो कयुमि, न त खाई मारे हा। तव्हां बि त कुझु न कयो न, त पोइ छा कयां? मां वियो हुउसि, ईशन खे धक लॻी वियो वण जे थुड़ जो, तॾहिं मोटी थियुसि। तूं भरोसो रख, मां मूमल खे आणींदुसि, ज़रूरु आणींदुसि। नको तूं ऐं मूमल खे आणींदे? इहा त दिलि खे दुआ ई नथी लॻे। अम्मा तूं खेसि वठण वई हुई है न? हा वैसे, पर निभागियूं खखरनि वांगुरु चंबड़ी पयूं, बस पोइ मोटी आयसि। छो मोटी है? वठी अची सां एॾी सोली त असां खां इत्तफ़ाक़ सां का कोताही थी थिए त चिड़ी थी वञी। असुल ज़मीन ऐं आसमान हिकु करे थी छॾी। ज़ाहिर आहे मुखालिफ़ धुर न ॾियण जी कोशिश कंदी ऐं असीं हाण जी कोशिश कंदासीं। माण्हू कॾहिं कामयाब त कॾहिं वरी हालतुनाहार नाकाम बि थी वेंदो आहे। बस कासिम, बस मूंखे हाणे तुंहिंजी कामयाबी खपे त मां पंहिंजी बेइज़ती जो हिसाब वठांसि, त तुंहिंजे हथनि ते मेहंदी लाहे तुंहिंजे कुल्हे ते चाढ़ियांसि, इहा कुॾण बुॾण बंदि थी वञेसि। हीअ वेचारी मुंहिंजा थी वेचारा कढे। अम्मा मां मेहंदी कोन लाहींदुसि, पर मूमल हिते ज़रूरु ईंदी, ईंदी ज़रूरु ईंदी। छो त कासिम करंट आहे, खारे या मारे। अबा करंट ॿुध, एहतियात सां, थोरो एहतियात सां। तूं अकेलो ई त वारिस बचो आहे मुंहिंजो। अबा मेहंदी लाइण मुंहिंजो कमु आहे। ऐं त परचाइण वई हुअसि, पर मेसड़ी कंहिं जाइ जी मुंहिंजो वरी आलू पई कढे। सारा आहियां सारा, सारा सुख सां वेहण ॾींदसि। तूं ॾिसजांइ त
हाणे छा थो थिए? परवेज़ खान खे तव्हां मरायो आहे। तव्हां नूरी खे हवेली में अगवा करे रखण खे लिकाइण जो इल्ज़ाम मूं ते, धमकी बि मूंखे। तव्हां मूंखे मारण लाइ घटि हरबाला आहिनि। मीरल आहिस्ते रहीस, हिते उभ जी छित घणो मथे आहे। उभ जी छत केतिरी बि मथे छो न हुजे, पर शहबाज खान जे आवाज़ जी गूंज उन छत सां टकराए सघे थी। तूं आहीं छाड़े सेयूं में आ, पाड़ बेंच जी ऐं उलर आसमान जी तो करी, मट जी मरोड़ जी फिसी फाटी पवंदे तूं थिदो केराई शहबाज खान जे साम्हूं थियण वारो। बड़ी परवेज खान जी कमदारी करे ई करकार शुरू कया थई। ॾेढिरी ज़ुकाम मौला जो शान आ। तूं माठ कर गोहर। खामोश खामोश, गोहर सां गुस्ताखी कंदे न तो चिड़िया में खाधल गांव ॿाहिरि निकिरी पवंदी। गोहर जी बाबा सही। मूंखे ॾे रिपीटर त मां हिनखे ॿुधायां त इहो लोह मरोड़ा या शहबाज खान चीहे मरोड़। न रईसन न, तव्हां हिन गलीज़ जे रत में हथ न बोड़ियो। हिन लाइ मां ई काफ़ी आहियां। फ़ायर सां वञी फरीदाबाद फ़ौको कंदो। ठोकी सी सन त ॼारी ठड़कण खां अॻ में ठरी वञेसि। पढ़ कलमो त कुफर खां बची। असांखे ख़बर नाहे त तो औरतुनि सां कहिड़ा कहर कया हुया ऐं रईस शहबाज खान सां गद्दारी अलॻि। रईस शहबाज जे अमलनि ते नज़र विझेसन, लाइ पर्दा थियनि था। ये अंधे एतमाद ऐं फर्मा बरदारीअ जा। अड़े रे, शोएब खे कंहिं गुम कयो? शोएब चालाक न थी, तुंहिंजो इहो जुर्म ई माफ़ करण लाइक़ नाही त तूं मुंहिंजे साम्हूं फड़की थो ॻाल्हाई। परवेज़ खान जी चुर्च ते बिरादरियूं विराइण, परवेज़ खान खे माराइण ऐं मूं ते हमला कराइण जो वहिंवार अलॻि आहे अलॻि। बाबा सही वाह भरमिया, मां ई सन विंजारे अचूंसि। गोड़ थो करे ॾेढिरी ज़ुकाम मौला जो शान आ। यही कयो। ये सन हिनखे अहिड़ो त वेंजारियो, अहिड़ो त वेंजारियो जो बिना कफन बगे शेर जे कब्रिस्तान में आरामी थिए। वठी वञोसि। अॻियां थी हल। ॾिसी छा थो, अॻियां थी ॾेढिरी ज़ुकाम मौला जो शान आ। अॻियां थी टक्कर कर। शहबाज खान बील पावा बील पाओ, लोडे न सघंदे मीरला, लोडे न सघंदे। हटे वञी सर, न त दरिया में गोहर जो लाश लुढ़ंदई। ईसन सां तो अटकलूं करे। ईसन मुड़सी कयई न त सिर विञाए हा। मीर अला आगुर ते मख चपटी सां चेहरो गुम। इनखे त कासम ई ज़फर ढर ॾिनी हुई। ॿियो हल। सिर्फ मूंखे डॉक्टर सर्टिफिकेट ॾे, पोइ मां कोर्ट में चाहींदुसि, चवंदुसि त जमादार चपल पैसनि जे करे मूंखे पेट में लटायां। जबल के धमकाएसि ने ख़बर अफ़कना जोशना। ख़बर आहे मूंखे डॉक्टर सर्टिफिकेट ॾे। न ॾींदो डॉक्टर साहब सर्टिफिकेट। हाँ डॉक्टर साहब कने चाइक नी अंत करोसि। मां साबिर लाहौती आहियां, कोर्ट में बयान ॾींदुसि त जबल मूं ते तशदुद कयो आहे ऐं पेट में धक हयां अथसि। पोइ डॉक्टर साहब सर्टिफिकेट ॾींदो, पोइ हथवारी वर्दी न रहंदी। रसद पस इहो पतो पवंदो रुगो कोर्ट में पेश करे। इल्म साबिर ओ इल्म साबिर लाहौती।
मां कंदुसि ख़बर पवंदई त बेवाजिबी ऐं बेगुनाह तशदद जो छा नतीजो आहे। रिश्वत जे एवज़ मूंखे बेगुनाह बंदि कयो अथव। एॾी तूं किथे रिश्वत ॾिनी आहेसि? तूं घुरी त अथई न। ओ अबू साबिर मूंखे माफ़ करेसि, मुंहिंजा नंढा नंढा बच्चा आहिनि, वरना कने परवाह अब। हिक शर्त ते कोन कंदुसि। 100 शर्त मंज़ूर, अल्लाह गा हुक्म करेसि। मुंहिंजे बीड़ी ऐं बाकस जो बंदोबस्त करे ऐं कंहिं तरह आज़ाद कराए, न त मां कोर्ट सगोरीअ में सिधो बयान ॾींदुमि। बंदोबस्त करेसि बस न, मदद करेसि, वरना नेक बरफ कना जोशना। याद कंदे लाहौतीअ खे चपल, लाहौतीअ खे याद कंदे। मरियम हिते बीह। छो बीह? बीह नथो त वेह भला, ॻाल्हि ॿुधा। न रहंदुसि। तोखे मन में पंहिंजी बे आई आहे। बकवास न कर। सिधी ॻाल्हि आहे, तुंहिंजी नियत में खलल आहे जो एतिरी पासदारी थो करीं। वधीक ॻाल्हाईंदे त गाटो छुड़काए छॾींदोसि। तो बेगुनाह काके साबिर खे लाकब करायो आहे। मुंहिंजी रक़म अथसि, रक़म ॾियण बजाए मूंसां विड़ियो आहे। तोखे रक़म मिलंदी, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। कई न पेट जो सूर ज़हर, हुन मूंखे संग ॾिनो आहे, संग वठंदुसि। दस्तावेज़ ते लिखी ॾिनो आहे साबिर, शाहिदनि सां गॾु। जे ॿीहर इहो लफ़्ज़ वाता कढियो अथई त कीमो हूंदे। सम्झी छा थो पाण खे? मां वरियाम आहियां, ॿियो छा सम्झंदुमि? बाज़ अचनि हुन हरकतुनि खां। फ़ैसिलो करा कंहिं वटि बि। मां ॿधल आहियां, बाक़ी बदमाशी बर्दाश्त न कंदुसि। मुंहिंजो पंहिंजो घराणो आहे, इज़त आहे। मूं वटि इज़त न आहे छा? चङा भला मुंहिंजे व्याज में वतल अथई। उन्हनि खे न बचियुमि त हिकु बुझ बि न बचंदी। तोखे खुटी खयो थी अथई, तूं इज़त सां सावत में न ईंदे। मूंखे धमकी थो ॾी? मूंखे कुझु बि थियो न, बदिल उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। ऐं साबिर मासी खदीजा ऐं नूरीअ खे कुझु थियो त मां तुंहिंजा आंडा कढी ढिंगरनि ते सुकणा विझंदुसि। अम्मा ही मां काथे आया? अम्मा 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 को मुझो गलो तो घुटे। ही रणपट मां काथे आया? बगड़े अम्मा 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 मुके खाइण था अचन। अम्मा मुके बचाए। अम्मा अम्मा काथे आ? मुझो बूटियूं बूटियूं था कन, मुके खाई वेंदा। अम्मा जी अम्मा अम्मा रोकिन इनके। अम्मा रोकिन, मुके खाई वेंदा। जी अम्मा अम्मा काथे आ? अम्मा मुके बचाए, न त मुके खाई वेंदा। न अम्मा 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 मुके बचाए। अम्मा मुके खाई वेंदा। ही पकड़। अम्मा 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 मां काथे आया? नूरी तो घर में ही आई। नूरी अम्मा या अल्लाह, मां छा कया? दिया नी इन जी हालत खराब थी दी वने। छा थियो मासी? बादल पुत्र, नूरी मरी पवंदी। न बोल मासी, रब्बुल आलमीन सणाई कंदो। हिन जे ज़हन खे सदमो रसियो मासी। बादल कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारीसे। हेकर हितां जे डॉक्टरनि खे ॾेखारियुसि था, रब कंदो फ़ाइदो थी वेंदुसि। फ़ाइदो घटि थो पवेसि बादल। गल गायब आहे, कंहिं महिल बि कड़की सघे थो। शायदि शुएब खे गुम करे पाण लिकी वियो आहे। हेकर शुएब खे हथु कजे। शुएब अची वियो
त नूरी अज़ खुद ठीक थी वेंदी। जेस ताईं शोएब जी सुध पवंदी नूरी हयाती विञाए वेंदी बादल। तू दिल जाए कर मासी, मां डॉक्टर के वठी तो अचां। अम्मा 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 मुके लिखा ये दुनिया दोज़ख है अम्मा। शोएब अम्मा अम्मा मुके लिखा अम्मा अम्मा अन्या लाए जा किस्मत में लिखियल नूरी। मोहब्बत भी छा छा नथी कराए, जड़ी करनी तेड़ी भरनी। तू मुझी मोहब्बत पे कब्जा तो करी, हाँ? नूरी मुझी मोहब्बत आ, मां तोखे मारे खून कंदुस। मारे छॾे उफ न कुछंदो सां, जे बची वियुम त बख्श न कंदो सां, पर जे मरी वियुस त भी माफ़ न कंदो सां मीरल। छो त बेकसूर कत्ल माण्हुनि जा छा, पर रब भी माफ़ न कंदो आ। तोखे मारण जो शौक़ ना है, हथ खण नूरी था ऐं ॻोठ छॾे हलियो वञ। विसारे छॾ नूरी खे त पोइ तोखे माफ़ आ। सब कुछ करे सघां थो, पर नूरीअ जे मासूम जज़्बनि खे सदमो नथो रसाए सघां। वेसा घाती न कंदुसि मीरल। तू तो न बचे, पर मां बची वियस, शायद बादल जलाए। ओ प्यार में दिल बुॾंदी वञे, इश्क में दिल उॾंदी वञे, ओ उॾंदी वञे, वो दिल धड़ल धड़ल पई थी करे। ओ बेरो फ़कीर ॾे चल करे, ओ फेरो मना मुंह ॾे करे। ओ दिल धड़ल धड़ल पई थी करे, ओ दिल धड़ल धड़ल पई थी करे। मां परस्तान जी परी आया है, परी। हाँ, परस्तान जी परी? हाँ, रात जो निकरा सिजू बारिया, दिया जो अचा त सिज गुमो, एडी सोणी आया। हींअर आहीं, पर सिज त बीठो आ, कूड़ी। परदे में आया, तॾहिं ॾींहुं हुआ। पोइ साम्हूं अचु न त दम दीदार कयूं, परी साहिबा। न, तू मन जो मेरो आई। हाँ, मेरी नज़र खयूं, वती औरतुनि खे तंग कंदो। हाँ, मां कॾहिं तंग कयो आ? घणनि खे तंग कयो थई। हाँ, तो त मूंखे बि अखई हुई, तोखे न छॾींदसि। हाँ, मूं किथे खई आ, भुली आहीं। धनू फ़कीर रखण मां ॼाणे ई कोन, ये इल्ज़ाम न हणो। उन्हें ॾींहुं सैफुल मलूक ढंढ ते यादि करे। हाँ, मां किथे हुआं ढंढ से फल मलूक, मिड़ी टिंडो सां ठाशा माशा कंदो आहियां। कूड़ न हणो, तो अख हई हुई। दिल चयो त तुंहिंजी अख कढां, पर राम आयो। सोचम तूं मंडो वरी काणो थी पवी, सुठो न आहे। भला साम्हूं अच मुंहिंजी पदमणी, त फ़कीर दम दीदार करे। फ़कीर आसरो करे या न करे, चुप छो आहीं? भला फ़कीर वेहे जा वञे। अबाड़े परी आई कॾहिं पाॾो आई, तंहिंसां मथो ई चट अमाड़े। दम दीदार थो करे रेगिस्तानी जिन,
टिंटू खान टांडाणी के तो बेवकूफ गणाई। अरे टिंटू टांडाणी टिंटू खान टांडाणी जो तोखे टांडा न नमदा मूंखे बि तूं धमालाणी न सम्झ जाए। फ़कीर पाण खे तो चवे त भला फ़कीर वेह जा वञे। काबिला जी यो भोलो भजी निकरण में कामयाब न वने न निकिरंदो। वो ठीक है तू ये निकल। तातन काबिलो तातन अरे यालाल अलाए कारे गुम थियो। गुम थियो न किथे भी थियो ते कदे जो हलको ते वाहे में तो न वेही रहियो। अलाए बिल्कुल हरी ॾिसो हल हल एॾो न आहे। वञनि कीअं था हलिया पकन खे पकड़ पकन पकड़ण तन सवलो पकन जी सट पखड़ जो झट। सराबर छा थियो अथई मुंह लड़काए वेठो ही। कुछ भी ना है बस कुछ तो आहे बाबा। खखरन खाधो अथई या माखी डंगियो अथई। भला तो टोकुन घट वध चवण जो ठीको खयो आ छा। ये डोई जड़ो मोह खयो वेठी टंभी खे अगे तवाई है त ॾियण वरी को सेक ई मुंह मले जी अम्मा होश में कोन अथई। हथ पैर माटिस तो होश में अचे। थाणो सा तो फिटाए ईस डोले थाणो धणकिया ए धणकी ना है। चवी त वेहा चवी त वञा मां ये छो चवा मुंह तो पुछो में ये मुंह छो लड़काए वेठो ही। इने में भला चिड़न जी केड़ी गाल आ। पुछबो इज्जत सां है या टोकू को बियो भला गुड़ खाई गालाया हाने छड जिंद वरी चवंदस त वनी मसीत में सुमी पौंदे। मसीत में हाँ आदत अथस जॾहिं बि कावड़जे न त वनी मसीत में सुमी पौंदो आ। नमाज पढ़ंदो हा मस्जिद में तू करे सजदो दिनो आ। खोड़ चक्कर धाणो के भला बेनिमाजी समझो थई छा। धाणो धणकिया ने धणकी ना है। अम्मा ओ अम्मा छॾे खणी पचर बाबा खां पुछूं त छो परेशान आ। बाबा ॿुधाए छो परेशान आई। भेण शबाना देविस तो दादन मारण ते लही आयो। हली तो हुजई फट जी मोटी हा न त धाणो खुश थे हा। धाणो आस्ते गलाने आस्ते गला धाणो के दुश्मन समझी सजन दे वियो है भली हुजे से खते। अन्या हुनन सा रिश्तो पियो करी जेके इज्जत ही न कने उन्हन दे वंजे छो बुधाए न छा लाए वंजे। अम्मा अम्मा न चओ इएं चवंदस वडे वाके चवंदस त्रियान कांती केर थो चवे त कंहिंजी इज्जत कंदा आहिनि। अम्मा तू तो खुदा के मन धूड़ पाए थे निभागी। हाँ 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 चवन छा था दिमाग न जो खराब थियो छा।
ए धा